सेहतमंद रहण लाइ सुठी ऐं मुतवाज़िन ग़िज़ा इंसानी जिस्म लाइ इंतिहाई अहम सम्झी वेंदी आहे, जेका अव्हांजे वज़न खे बि कंट्रोल में रखंदी आहे। छो त वधीक वज़न बीमारियुनि जी पाड़ हूंदो आहे। तिबी माहिर मेवनि ऐं भाॼियुनि खां सवाइ डेयरी शयूं यानी ॾही ऐं खीर खे बि इंसानी जिस्म लाइ अहम करार ॾियनि था। हिननि में मौजूद ग़िज़ाई जुज़ न रुॻो हॾियुनि पर मजमूई सेहत लाइ बि फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। ॾही आंडनि जी सेहत खे बहितर बणाइण लाइ हैरत जोॻो किरदारु अदा करे थी। हीअ मादे जी गर्मी खे ख़तम कंदे मादे जे निज़ाम खे बहितर बणाईंदी आहे। वज़न घटि करण जे ख़्वाहिशमंद माण्हुनि लाइ ॾहीअ जो इस्तेमालु सुठी चूंड आहे, छो त हीअ जिस्म खे ज़रूरी ग़िज़ाई शयूं फ़राहम कंदी आहे। ॾही खे मेवनि खां सवाइ ख़ुश्क मेवनि सां बि खाई सघिजे थो। ॾही ऐं किशमिश खे गॾाए खाइण जा बि अहम फ़ाइदा हूंदा आहिनि। ॾही सेहतमंद प्रोबायोटिक्स जो हिकु बहितरीन ज़रियो आहे, जेको असांजे आंडनि खे सेहत ॾींदो आहे, जॾहिं त किशमिश में मौजूदु हल थियण जोॻो फाइबर प्रीबायोटिक जे तौर ते कमु कंदो आहे। प्रोबायोटिक ऐं प्रीबायोटिक गॾिजण सां आंडनि में सुठी बैक्टीरिया वधण में मदद मिलंदी आहे। हीअ आंडनि में सोज खे घटि करण सां गॾोगॾु ॾंदनि ऐं महारनि जी सेहत लाइ बि फ़ाइदेमंद आहे। ॾही में मौजूदु कैल्शियम ऐं विटामिन डी हॾियुनि ऐं जोड़नि जी सेहत लाइ बहितरीन आहिनि। ॾही कोलेस्ट्रोल जी सतह खे मुनज़िम करण, ब्लड प्रेशर खे घटि करण ऐं वज़न में घटिताईअ जो सुठो ज़रियो आहे। हिक प्याली ॾही सां थोरी किशमिश खे मंझंदि जे खाधे या नेरनि में खाई सघिजे थो।